मदद के आवेला सावेला तो कुछ खा नहीं तो मजे गदा की दवा दूल कदेगा अदे बुके बुक्का मारेगा दे ओ चाचा गए दा तुझे वेदो विदा दती हो जामते मुस्तफा मां तुझे करे फाइलन के फेरे गिरे अकबर के आजाद तक कया पर परवारी छा जेकॾहिं तूं खानू जो भलो चाहीं थो त खानू खे चओ त रूपोशी वारी जिंदगी छॾे पेश पवे कोन मनी थो पोइ मारियो वेंदो इहो त मां बि सम्झां थो रूपोशी वारी जिंदगी ज़हर हूंदी आहे पर खानू खे केरु सम्झाए तव्हां कोशिशि कयो जेकॾहिं पेश पियो त जेकी मथे केस अथसि उन में वॾी रिआयत मिलंदसि सिकंदर छा थो सम्झी जेकॾहिं खानू जी पोइवारी कयूं त केतिरनि ॾींहंनि में आज़ादु थी वेंदो वरी बि मां डीएसपी साहब सां मिली तव्हांखे पूरे तफ़सील खां आगाह कंदुसि पर मुंहिंजो अंदाज़ो आहे त पेश पवण खां पोइ खानू खे वॾी रिआयत मिलंदी मुस्तफ़ा वॾी रिआयत मिलंदी ठीकु आहे तव्हां डीएसपी साहब सां मिलो मां खानू सां मिली खानू खे सम्झाइण जी कोशिशि कयां थो पर अकबर खे जल्दी आज़ादु कयो कमाल खान फसल भी हाणे खैर सां तैयार थी विया बाबा साईं फसलुनि में त लाही पवंदी पर मां चाहियां थो त अञा हिकु चकर दुश्मननि जे सिरनि में बि लाही विझूं इहो त सही आहे कमाल खान पर हींअर असांखे फसल मथां पूरो पूरो ख्यालु रखणो पवंदो किथे ईअं न थिए त पको फसल ॾिसी जब्बार वारा ॿीहर हला कनि बाबा साईं जब्बार ऐं हाकिम खानवान जे मथां ॿी वञी आफ़त करकी अथव उहो उन्हीअ जे भज भजा में पूरा आहिनि ॿी आफ़त हा बाबा साईं हाकिम खान जंहिं ते मस्त हुयो न उहो ॻाइणे वारी छोरी उहो पंहिंजे ॿिए आशिक सां भॼी वई आहे हाकिम खान ऐं जब्बार वारा उन वठ वठा में पूरा आहिनि ऐं ॻाइणो ज़ख़्मी हालत में पुलिस हवाले कयो वियो आहे एॾो कुझु थियण खां पोइ उहो बि सूबेदार सिकंदर असांखे का बि ॼाण न ॾिनी बाबा साईं मां सम्झां थो त सूबेदार निकमो थियो आहे कमाल खान कुझु ॾींहंनि खां इन राशी सूबेदार सिकंदर जो खीसो गरम नाहे कयो इन असां सच्चाई ॾेखारे थो त ठीकु न त वाट ते माण्हू बीहारे खोटे छॾियोसि ॿिया माण्हू छो जे मूंखे इजाज़त ॾींदो त मां ई वञी निड़ीअ ते लत ॾेई बीहंदोसांसि ठीकु आहे राति दावत कयूंसि था असां का बि ॻाल्हि न खोलींदासीं पोइ ॾिसूं त उन जे निमक में केतिरी हराम पाई छाइजी वई आहे ये छोरो हेॾा करा पियो अचे इन भागो आहे बाबा साईं यार भरू फालतू रुलंदो सो हुते अमीना राज राज रसाई बादशाह खैर हुकुम कयो सरकार अमीना केॾा निकिरी वए रस इते ई हुयसि इते बि किथे ईअं ई बाग तरफ़ निकिरी वियोसि को हुकुम हुजे त ॿुधायो ठीक है तू हल हल ना
कमाल खान समझा तो इहो छोरो असांजी मुखबरी करे पियो। नीअ जी कहिड़ी दुश्मनी जो पंहिंजी मौत खे दावत ॾे थो। कमाल खान हिन जो पीउ असांजे कब्ज़े वारे झेड़े में मारिजी वियो। थी सघे थो त उहा धौंस पलींदो हुजे। जुड़ियल अॼु खां पोइ इन मथां नज़र रख ऐं वाज़े करे ॾे जेकॾहिं इहो मुखबरी करे थो त पोइ हिन जे संदन जो सॼो रस निपुड़े न कढियमि त मुंहिंजो नालो बि कमाल खान न आहे। हाकुम खान तव्हां छोकिरे जे मथां एतिरो ज़ुल्म कंदव त ज़ाहिर आहे उहो ज़ुल्म जे घाणे मां निकिरण जे लाइ को त रस्तो अख़्तियार कंदी। रुस्तम खान असां कंहिंजे मथां केतिरो ज़ुल्म कयूं था ऐं कंहिंखे केॾो कुर्ब ॾियूं था इहो तव्हांजो मसइलो न आहे, इहो असांजो मसइलो आहे। मां तो वटि इन जे करे हली आयुसि हूअ जेकॾहिं तो वटि अचनि असांजे हवाले करणु अथई। जेकॾहिं तोखे इहो मुनासिब नथो लॻे न त पोइ हुननि खे पनाह ॾियण खां तूं इनकार कजां। वाह हाकुम खान वाह, को अड़ियल ऐं ज़ुल्म जो सतायल मूं वटि हली अचे ऐं मां हुनखे पनाह न ॾियां, इहो असां सिंधियुनि खे सूंहे थो। रुस्तम खान असां तोसां का बि मदाई न कई पर असां जूं कुझु चङायूं तुंहिंजे मथां ज़रूर हूंदियूं ऐं छा तोखे इहो सूहे थो त पंहिंजे मौसलनि सां तूं अहिड़ो धोखो करे। हाकुम खान तव्हां खां वधीक उन्हनि जूं मूं मथां चङायूं आहिनि, छा उन्हनि चङाइनि जे बदिले तव्हां ई ॿुधायो त मां उन्हनि सां धोखो कयां? ग़लति जॻह ते अची निकितो आहीं हाकिम खान, ग़लति जॻह ते अची निकितो आहीं। हितां असांखे कुझु बि न वणंदो। अजायो वक़्तु विञाइण खां बहितर आहे त असां अॻिते सुरी हलूं। इहो कमु असां पाण बि करे सघूं था, पोइ हिननि खे आदियूं अन्यादियूं छो कयूं? जब्बार तुंहिंजी भलाई इन में आहे त हाकुम खान ऐं मुंहिंजे विच में तूं न ॻाल्हाए त मुफ़्त न मारिजी वञी। चूड़ियूं असां बि हथनि में कोन पातियूं आहिनि रुस्तम। जेकॾहिं तूं 2 गोलियूं हलाईंदे न त हिकिड़ी गोली असांजे तरफ़ां बि हलंदी, पोइ ख़बर न आहे त उहा कम वक़्त गोली कंहिंजो सीनो पार कंदी। जब्बार बंद कर पंहिंजी ज़बान। रुस्तम खान जे अॻियां पंहिंजी गुस्ताख ज़बान बंदि रख। किथे मां हाकुम खान जी इज़त खे विसारे तोखे हिते जो हिते ख़तम करे छॾियां। एतिरो सवलो न आहे जब्बार खे मारण रुस्तम खान, एतिरो सवलो न आहे जेतिरो तूं समझी थो। जब्बार खे मारण जा ख़्वाब त आचर खानू ऐं मूसा खान वारनि जी दिलनि में दफ़न थी विया। पोइ तव्हां केरु थींदा आहियो जब्बार मथां बंदूकूं सिधियूं करण वारा? भलाई इन में अथव त पंहिंजूं पंहिंजूं बंदूकूं हेठि कयो। मां बचां या न बचां पर हिन मैदान मां ज़िंदा बची केर बि न सघंदो। जब्बार रुस्तम खान संभाल पाण खे, अगर थोड़ी भी हरकत कई न मजनू जी गोलीअ खां तोखे केर बि बचाए न सघे थो। रुस्तम खान संभालो पंहिंजो पाण खे। मूंखे हाउ में कोनी त हली आयल महिमाननि जे मथां तव्हां बंदूकूं सिधियूं कंदा। हाकुम खान तव्हां जे करे, सिर्फ़ तव्हां जे करे अॼु ही बबायर ज़िंदा पिटा आहिनि। कुझु बि हुजे रुस्तम खान, तव्हां मुंहिंजी इज़त न कई जेका मां सोची आयो हुउसि। जेको जेतिरी इज़त जे लाइक़ हूंदो आहे मां हुनखे ओतिरी इज़त ॾींदो आहियां। बस बस रुस्तम बस, इन खां अॻु हिकु लफ़्ज़ बि न कुझजां। इहे असांजूं चङायूं अथव जो तव्हां हिन इलाइक़े में अञा ज़िंदा रहो था, न त हाकिम खान सां वेर पाए को बि एतिरो वक़्तु ज़िंदा न रही सघंदो। न धमकी न हाकुम खान, धमकी न। रुस्तम खान कंहिंजे बि गड़े ते न आहे वेठो। रुस्तम खान त आज़ाद शींहुं आहे, शींहुं, ऐं शींहुं जो शिकार करणु हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। हाकिम खान खे बि शींहं जो शिकार करण में ॾाढो मज़ो ईंदो आहे। अॼु खां पोइ पंहिंजा कन खोले छॾिजां, मता दिल में इहा हसरत रहिजी वञे त हाकिम खान बग़ैर ॿुधाए धोखे सां वार कयो। धोखे सां? अच्छा जबर हाकिम खान भुलिजी बि
शींहं जे गोफा में दाख़िल थियण जी जुरत न कजांइ, न त लिकण लाइ गिदड़ जी गुर बि न ईंदई। इहो त वक़्तु ॿुधाईंदो रुस्तम खान त कंहिंखे गिदड़ जी गुर नथी अथसि अचे। मुई पंहिंजे घर मज़ो कोन आहे जो सुबुह साण परावन घरनि में थाव चटण लाइ निकिरी पईयां। अड़ी खैरा जे सिर ॾे खैर हुजे, सुबुह खां वठी 7 घर मारिया हथ में, पर जंहिंजे बि दर ते वियसि त इहो ई जवाब मिलियो त तूं देर करे आई आहीं खैरा, देर करे आई आहीं। साठुरी जनी आई ही सभु थाव चटे साफ़ करे वई आहे। अड़ी खैरा जे सिर ॾे खैर हुजे जनी, तूं बि भला को हिकिड़ो घर त टारींदी करे, सॼे ॻोठ जो ठीको तो खयूं आ छा? न न, हिकु घर छॾे लाइ सो बि मुंहिंजो। तूं हीअं कर, बिस्मिल्लाह करे अची खट ते वेह ऐं सॼे घर जा थाव मेड़े तुंहिंजे अॻियां रखां थी, पोइ वेही आराम सां उन्हनि खे चटे साफ़ कर। भूलियां माई भूलियां, तुंहिंजे घर जा थाव तोखां अॻे ई हो तो वारो चमड़ो चटे साफ़ करे वियो। न न न न न न, तूं इहो ख़ौफ़ बिल्कुल बि न कर। मूं वारो चमड़ो महीने लाइ ॿाहिरि वियल आहे, तेसी तूं अची रोज़ साफ़ कर, तुंहिंजा वारा न्यारा आहिनि। अड़ी खैरा जे सिर ॾे खैर हुजे, मां बि चवां त तो वारो चमड़ो नज़र ई कोन थो अचे। एॾो पई यादि करींसि, ॾे ख़बर लहू लॻी वियो अथई छा? सची ॿुधाए। भले तो वारो चमड़ो इहो आहे यमन जो शहज़ादो। अड़ी इहा त तोखे आखिरी न है जनी, जो तो सॼी ज़िंदगी इन्हे सां कारे कुम सां गुज़ारी आहे। मां त इन्हे खे पंहिंजे दर ते बीहण बि कोन ॾियां। निकर, मां चवां थी निकर मुंहिंजे घर मां, त हाणे ॿाहिरां मुंहुं न सुॼाए छॾी। माई छिटी नथी छिटी कोन थी चवां तुंहिंजे चमड़े खे। तो वारे चमड़े जी छा ॻाल्हि कजे, ये खुशबूअ जे कस्तूरीअ में रंगियो पियो आहे, जाथे थो वञे पियो त उन्हनि जो घर जॻहूं सभु खुशबू में थियूं थी वञनि पियूं। अड़ी खैरा जे सिर ॾे खैर हुजे, जाथों थो लंघे न त पसीने